साईं कीअं लॻो तव्हांखे चॉइस वैली जो प्रोजेक्ट ऐं कहिड़ो प्लॉट तव्हांखे पसंदि आयो? माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो साईं। तव्हांजी सोसाइटी मां असां चॉइस वैली अहिड़ो अथव हलो आहे, दिलि ॾाढो ख़ुशि थी वियो आहे। 400 जो असांखे हाणे खपंदो प्लॉट। साईं खे चवां पंहिंजी बुक हिकिड़ो मिंट। अदा हाणे ॿुध, मां त इहो पंहिंजो व्याज वारो धंधो छॾे छॾियो आहे। इन जे लाइ मां पैसा कंहिंखे न ॾींदुमि। मां हाणे पंहिंजो हकीलाल जो कंदुमि बाबा। मां पंहिंजे लाड़काणे में जेको चॉइस वैली आहे न बसि सोसाइटी, उन में पंहिंजो प्लाट बुक करायो। कंबर रोड ते थी बाक़ाइदे अहिड़ो प्लाट करायो आहे बुक 400 जो। बसि हाणे घर बि उते हणिबो, हकीलाल जो पंहिंजो रोज़ी कमाए पियो। मां बि पंहिंजो प्रॉपर्टी जो कमु कंदुमि हाणे। हा बाबा, ॿियो असां कुझु बि हाणे न कंदासीं। हकीलाल जो अलाह खाराए असांखे उहो भलो आहे बसि। हा, असां कराची छॾे असां पंहिंजो हिते आयो आहियूं। मां हा बसि हाणे कराची असांजा पंहिंजो भाउ मुंहिंजो रहे थो उते वॾो, बाक़ी ख़ुदि न मां हेॾे आया आहियूं। ठीकु आहे भाउ, बाक़ी हाणे पैसा वैसा असांजो आसिरो न कजो। ॿियो असां पंहिंजो हाणे हकीलाल जो कंदासीं। चॉइस वैली में मतो आहे प्लाट, धंधो बि हिते कंदासीं। ठीकु आहे भाउ, बसि हिकिड़ो कमर्शियल जो वठां थो न हिते बुक करायां थो। हा, यकीन कयो पहिरियों सोसाइटी में अहिड़ो ख़ूबसूरत ॾिठो आहे। हा, पहिरियों दफ़ो ॾिठो आहे अहिड़ो सुहिणो। वालेकुम अस्सलाम। ख़ुदा तोखे पाड़ पटे, तूं हेॾे काॾे? साईं वसाया व्याजी साहब लाड़काणे में मेन कंबर रोड ते चॉइस वैली जी ऑफिस में था। मां त आयो आहियां हिते पंहिंजो घर बुक कराइण। पाड़ल पटे, तूं छा करणु आयो आहे हिते? यार वॾी ॻाल्हि आहे, पोइ केॾो हसीन इतफ़ाक़। मां बि परियां वेठो हुअमि टेबल ते, टेबल सां सफ़ा इहे गॾु हुई जीअं कराची में भित सां गॾु आहे पंहिंजी, ईअं हिते मां बि प्लाट बुक करायो आहे। तव्हां कहिड़ो प्लाट बुक करायो आहे साईं? साईं पोइ अहिड़ा माण्हू अचनि था त असांजो कैंसिल कयो प्लाट। साईं मां 400 गज जो प्लाट बुक करायो आहे, तव्हां त 120 वारो करायो हूंदो। तूं 400 जो करायो आहे? हा साईं। साईं असांखे 400 जा ॿ ॾियो। साईं बिल्कुलु न, ॿिन्ही प्लाटनि जे विच में प्लाट सां गॾु आहे सफ़ाई। साईं हाणे हिन माण्हू खे तव्हां ॾियो था त हे असां सां त ज़ुल्म कंदो हिते वेही करे। प्लाट सां गॾु आहे, सुठी ॻाल्हि आहे न। कराचीअ में बि गॾु, लाड़काणे जे न चॉइस वैली में बि गॾु, प्लाट बि, घर बि गॾु। साईं मेन कंबर रोड ते आहे, हेॾी सुहिणी लोकेशन ते। मां हितां गुज़रां पियो, लाड़काणे आयो हुउमि शादीअ ते, ॾिठमि त यार प्रोजेक्ट त भलो आहे, ॾाढो मेन गेट बि भलो लॻो पियो आहे। वॾी ॻाल्हि इहा त हाणे को साल पूरो थियो आहे, हिननि जी पहिरीं एनिवर्सरी आहे, रिआयत बि मिले थी। ऐं वॾी ॻाल्हि इहा त 80% त डेवलपमेंट बि थियल आहे हिते। साईं बाउंड्री वाल, मेन गेट, ड्रेनेज जो कम अॻ में ई थियल आहे, वाटर सप्लाई जो, बिजली जो, पाणी जो, अञा बाक़ी छा खपे। यकीन कर तोखे ॾिसी असांजो अरवा खजी वियो, पर प्रोजेक्ट जो जेके इहे सभु शयूं भलियूं शयूं आहिनि न जेकियूं, उहो ॾिसी करे दिलि चए थो त माण्हू वठे। ऐं मां बुक थो कराए। साईं असांजो बुक कयो 400 जो पहिरियों। साईं ए ब्लॉक में मुंहिंजो बि अथव 400 गज जो प्लाट सां गॾु आहे सफ़ा। वाह जो कमु थी वियो साईं। हाणे हिकिड़ो ॻाल्हि करिणो पवंदो। कहिड़ी साईं? मां हिते जेको ठाराईंदुमि न उनजो चौकीदार तोखे करिणो पवंदो। साईं हिकिड़ो ई चौकीदार रखंदासीं न। चौकीदार हिकिड़ो ईंदो, भित सां गॾु हूंदी, प्लाट सां गॾु आहे त ॿिन्ही जी चौकीदारी कंदो पियो। मां वीचारियो माण्हू चौकीदार छा पूरो सिक्योरिटी आहे हिननि जो चरिया। उहा त आहे न साईं, मेन गेट ते त आहे, पर पंहिंजो हिकिड़ो चौकीदार रखंदासीं, उहो भलो कमु थी वेंदो। बसि ठीकु आहे साईं, असांजो पोइ इहो बुक कयो प्रोजेक्ट में, ऐं हिकिड़ो असांखे 400 गज जो ॾियो। सही आहे, ऐं रिआयत सां ॾियो। साईं असांखे रिआयत त मिले थी न साईं। माशाल्लाह फर्स्ट एनिवर्सरी थी आहे, हिनखे साल थी वियो आहे प्रोजेक्ट खे। उन ख़ुशीअ में 80% ईअं सम्झो कमु बि थियल आहे, रिआयत बि मिलेव थी। साईं पैसनि जो शेड्यूल कीअं हूंदो? साईं 25% पर एडवांस बुकिंग आहे, उन खां पोइ 3 महीननि जी आसान किस्त हूंदी। मां बि ईअं ई कराई आहे उन टेबल ते वेही, टेबल सां गॾु आहे सफ़ा। यार तूं त विच में न ॻाल्हाए, हिकिड़ो असां ॻाल्हायूं था फज़ीलत सां। तव्हां होॾे वियो पंहिंजे टेबल ते हलो। मां त फाइल वठी छॾियो आहे पंहिंजो, मां त वठां थो हली। ॾाढी सुठी ॻाल्हि थी वई, भलो कमु थी वियो, वसायो व्याजी बि हिते गॾु आहे।